हाय गाइस, वेलकम टू बैक माय चैनल जागृति सिंधी वर्ल्ड। मां जागृति हरवानी तव्हांजो स्वागत कंदी आहियां हिकु नए वीडियो में। हे जेका तव्हां सिधे हथ ते झूलेलाल साईं जी जोत भरियल प्रतिमा ॾिसो था, इहा झूलेलाल जयंती ते धमतरी छत्तीसगढ़ झूलेलाल मंदिर द्वारा वितरित की गई। तंहिंखे झूलेलाल जयंती चेटी चंड के त काफ़ी टाइम थी चुकियो आहे। इन मूर्ति ते मां रोज़ शाम जो ॾीओ ॿारींदी हुअमि मिट्टी जो। कुझु ॾींहं 11-12 ॾींहं ॿारियो। उन खां पोइ सुपिने जे माध्यम सां साईं झूलेलाल साईं ने इहे जोत ॿुधायनि कि झूलेलाल जी जोत आहे त पाणी में ॿरणु खपे। इहा असां जोत तयारु कई आहे जीअं कि साईं झूलेलाल साईं ने ॿुधायनि। हालांकि सुपिने जे माध्यम सां ॿुधायनि तंहिंमहिल बि मां इहे ॿारी, लेकिन बार बार इहो ई सुपिनो अचण सां और काफ़ी सारी जोत ॾिसण सां मां इहे शेयर कयां थी मंदिर वारनि खे या झूलेलाल जे भक्तनि खे। हालांकि वॾा चवंदा आहिनि कि कुझु बि सुपिने जे माध्यम सां दर्शन साईं ॾिनी या कोई देवी देवता कुझु ॿुधाए त न ॿुधणु खपे। ॾिसो तव्हां इन झूलेलाल जी जोत में सुठो सो फूल अची रहियो आहे ऐं फूल इहो दर्शाईंदो आहे कि असांजी पूजा साधना सिद्ध थिए थी, भॻवान तक पहुचे थी पई। लेकिन जेको पोइ उहो ई हिकु बार 3 बार सुपिनो अचण सां ईअं मूंखे महसूसु थिए थो कि इन ॻाल्हि खे शेयर करणु खपे साईं झूलेलाल जे भक्तनि सां। हेठों इहो जेको आहे इहो पाणी आहे ऐं मथां तेल आहे, छो त पाणी जे मथां तेल तरंदो आहे। जेके हीअ असां जोत तयारु कई आहे, पाणी में जोत तयारु कई आहे, इहा जल तरण वारो मोमबत्ती न आहे, इहो पाणी जे मथां असां गिलास में ॾीओ तयारु करे रहिया आहियूं जेको कि झूलेलाल साईं ने असांखे ॿुधाइनि। हालांकि मां पहले मिट्टी जे ॾीए में ॿारंदी हुअमि ऐं उन खां पोइ इहे जोत ॿुधाइनि त ख़ुदि ॿारंदी हुअमि, लेकिन बार बार इहो ई सुपिनो अचण जे करे मां इहे शेयर करे रही आहियां त इहे जोत कीअं तयारु कंदी आहे। हलो तव्हांखे असां ॿुधायूं था पिया। जेके ॿारणी हुजे त उहो झूलेलाल जी जोत ईअं ॿारे सघनि था ऐं मां शुक्रगुज़ार उन्हनि जी आहियां जंहिंने झूलेलाल प्रतिमा असांखे ॾिननि। ऐं हालांकि झूलेलाल प्रतिमा मूं वटि हुई पर उहा हिकु फ़ोटो रूप में हुई ऐं चवंदा आहिनि कि मिट्टी जी मूर्ति ते कोई बि ॾीओ या पूजा पाठ करे त जल्दी अतिशीघ्र फलित थींदी आहे। हे असां तव्हांखे जोत ॿुधायूं था जीअं कीअं मतिलबु कजे। हिकु ई प्लास्टिक जी बॉटल आहे सुठी खणिजो, उनखे असां कैंची सां कटूं था पिया, छो त छा आहे कि ये जोत असां पाण घर में तैयार कंदासीं, शुद्धता जो विशेष ध्यानु कंदासीं। ये बॉटल जो कभी पंहिंजे घर में वेस्ट हुजे उनखे कटे करे कैंची सां उनखे हिकु चौकोन तैयार करिणो आहे। जीअं कि तव्हां वीडियो में ॾिसो था पिया, असां शेयर करूं था पिया तव्हां सां हीअ चौकोन। हिन सां तव्हां काफ़ी सारी जोत बि तैयार करे सघो था पिया ऐं उनखे 4 फोल्ड करे विच में कटणो आहे, जंहिंमें कि असां कॉटन अटकाए सघूं। हे ॾिसो विच में हिकु होल थी रहियो आहे, छो त प्लास्टिक तरंदी आहे ऐं हिकु गोल बत्ती जी कॉटन जे सहारे सां जोत तयारु करणी आहे जेकी झूलेलाल साईं ने सुपिने में ॾेखारियो अथनि, ॿुधायो अथनि असांखे। ऐं उन होल में मतिलबु उहा जोत विझणी आहे ऐं पिछो साइड पूरो इक्वल करिणो आहे, छो त हेठो पाणी हूंदो त कॉटन पाणी बि जल्दी सोकंदी आहे, त उनखे इक्वल करिणो आहे ताकी इहा जेका असां जोत तयारु कई आहे उहा मथे तरंदी रहे। हीअं तयारु थी रही आहे ऐं असां हिकु पाणी जो इहो कांच जो गिलास खयो आहे जंहिंमें असां शुद्ध जल विझूं था पिया। पूजा पाठ आहे, जोत ॿरे थी, साईं जी जोत ॿरे थी, त शुद्धता जो विशेष ध्यानु रखिणो आहे। बाक़ी त तव्हां ख़ुदि समझदार आहियो, अगरि पूजा कजे त माण्हू शुद्धता जो विशेष ख़्यालु रखणु खपे। ऐं तंहिंमें असां गुलाब जल विझूं था, छो त साईं ते ॿरे थी त गुलाब जल विझण बि ज़रूरी आहे ऐं इन सां नकारात्मकता दूर थींदी आहे। मां छत्तीसगढ़ में मुंहिंजी दुकानु आहे जंहिंमें तंत्र मंत्र छत्तीसगढ़ में ॾाढो हलंदो आहे ऐं हिते ॾाढी समस्या आहे। ऐं हिकु हे ई सेंस आहे जेको अमरावती महाराष्ट्र खां असां वठी आयासीं, लेकिन हे ई सेंस किथे बि मिलंदो आहे। इन सां इतर तयारु थींदी आहे, इहो असां पाणी जे गिलास में विझीसीं, छो त साईं ते जोत जले थी ऐं हे गंगा जल आहे, छो त साईं ते जोत जले थी त असां सभु पूजा सामग्री विझंदासीं
हे गंगा जल भी असां विझोसीं थोरो सो, छो त साईं त जोत ॿारणी आहे। ऐं जीअं साईं चयईं, हे अष्टगंध जेको अमरावती महाराष्ट्र में 20 रुपया किलो मिली वेंदो आहे। मां त अष्टगंध विझंदी आहियां, छो त मूंखे नकारात्मकता मुंहिंजी दुकान में ज़्यादा महसूसु थींदी आहे। तव्हां खीर विझी सघो था, मिक्स करूं था। लाल साईं लाइ कोई तव्हां गुलाल विझी सघो था। मुंहिंजो अष्टगंध आहे त केसरी कलर जो इहो जल तयारु थी रहियो आहे। ऐं असां तेल विझूं था पिया। पहले मां मिटी जे ॾीए में मारींदी हुयमि, तेल विझूं था पिया। मां रोज़ु इहो नयो तयारु कंदी आहियां। तेल विझां थी पई, जोतनि जो तेल विझां थी, छो त तेल पाणी जे मथां तरंदो आहे। असां तेल विझोसीं थोरो सो, ऐं हीअ जोत थोरे से तेल में काफ़ी टाइम ॿरंदी आहे, छो त उहो धुएं सां तेल उॾारंदो कान्हे। ऐं लेकिन साईं झूलेलाल हे ॾिसो त तव्हां जोत, ऐं हिनखे थोरो टिप कंदासीं मथां जे जोत खे ऑयल सां, और हेठि विझंदासीं, छो त तेल तरंदो आहे, पाणी जे मथां तेल तरे थो पियो। ऐं हे असां झूलेलाल जी जोत ॿारूं था त पाणी जे मथां ॿारणु विशेष ज़रूरी आहे। हे जेका असां तव्हांखे सामग्री ॿुधाईसीं, हे जोत ॿारूं था पिया असां। हे झूलेलाल जी जोत आहे। हे स्वप्न जे माध्यम सां झूलेलाल साईं ने ईअं दर्शायो अथनि त असां सभिनि खे शेयर करूं था। बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे, हालांकि शेयर न करणु खपे, पर बार बार उहो ई सुपिनो अचण जे करे असां झूलेलाल जे भक्तनि लाइ इहा विशेष जोत ॿुधायूं था पिया। पहले असां बि मिटी जे ॾीए में ॿारंदा हुआसीं, पर झूलेलाल साईं जे दर्शन सां इहा जेका जोत ॿुधाई अथनि हीअं तयारु थी रही आहे। ऐं ॾिसो केॾी सुहिणी लॻे थी पई। हिन गिलास में असां अष्टगंध विझो आहे त हे हिन जो रंग केसरी कलर जो आयो आहे। इन्हनि सां असां ग्रहनि जी बि शांति करे सघूं था। जीअं कंहिंखे शनि जी समस्या आहे त थोरी नील विझी करे, या कंहिंखे चंद्रमा जी समस्या आहे, सूर्य जंहिंजो कमज़ोर आहे त उहो खीर विझी करे कलर बदिले सघे थो पाणी में। जेकी समस्या आहे उहो विझी सघे थो। मां ज़्यादा शेयर न कंदमि, काफ़ी वीडियो लंबी थी वेंदी। बाक़ी झूलेलाल साईं ने जीअं असांखे पाणी जे मथां जोत ॿुधाई अथनि, असां उहा ॿारी आहे। ऐं बार बार उहो ई हिकिड़ो सुपिनो बार बार लगातार अचण जे करे असां इहो शेयर करूं था। शायदि साईं झूलेलाल चवंदा आहिनि कि उन्हनि जा भक्त उन्हनि जे अॻो साम्हूं ईअं ई जोत ॿारनि, त इहा जोत तयारु थी रही आहे साईं झूलेलाल जे साम्हूं। ऐं मां शुक्रगुज़ार उन झूलेलाल मंदिर धमतरी जी आहियां, जंहिं इहा प्रतिमा झूलेलाल प्रतिमा असांखे मुफ़्त में ॾिननि। हालांकि इहा प्रतिमा किथे बि न मिलंदी आहे, छो त झूलेलाल प्रतिमा मिट्टी जी ठहंदी ई न आहे, छो त हिन जा भक्त बि घटि आहिनि वठण वारा। मां उन सभिनि सिंधियुनि मंदरनि खे रिक्वेस्ट कंदमि कि झूलेलाल चालीहे ते ईअं मूर्तियूं ठहाए करे, भली पैसनि में ई जेके झूलेलाल चालीहो रखंदा आहिनि उन्हनि खे ॾियनि, त असांजी झूलेलाल साईं जी सुठी विधिवत पूजा बि थी वेंदी, ऐं झूलेलाल जो प्रचार प्रसार बि थींदो। त हे त हालांकि न ठहंदी आहे, गणपति जी मूर्ति ठहंदी आहे त मिली वेंदी आहे, लेकिन झूलेलाल साईं जी मूर्ति त ऑर्डर ॾेई करे कंहिं भक्त ठाराई ऐं फ्री में चेटी चंड ते दान कयनि। असां लख लख शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि जी सोच जा, जेके झूलेलाल जी मूर्ति ॾेई रहिया आहिनि। ऐं सभु मंदिर ईअं झूलेलाल जी मूर्ति दान करें। जय झूलेलाल। इन्ही के साथ असां पंहिंजी वाणी खे विराम ॾींदा।